नाज़रीन, सॼी सिंध जियां शुजाबाद में भी बरसात खां पोइ ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। ॻोठाणनि जी कंहिं बि मदद नाहे कई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी जी शुजाबाद जो रिपोर्टर फराज़ अली गोरचाणी। तालके शुजाबाद यूसी खुंबड़ी में मौजूद आहियूं, जिथे बरसात जो जो पानी है वो घरनि में दाख़िल थी वियो आहे। हिते ॻोठाणा मौजूद आहिनि, उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन ॿोॾि बाबति वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? यार केॾां खणी वञूं, हाणे घस हुजे जो असां उतां मटे वञूं न, घस बि कोन्हे। हाणे हेॾो पाणी तूं ॾिस सही, सभु घटियूं ॾिस। हाणे असां अहिड़ो असांजो हाल आहे, असां केॾां वञूं? असांखे कुझु त मदद असांजी बि करियो न। असीं वञूं केॾां वञूं? भला ग़रीब माण्हू, असां मज़ूर वेचारा मुड़ुस माण्हू मज़ूरी कनि जा असां नंढा ॿार या स्कूल में वेठा असां केरु कोन्हे, ग़रीब माण्हू आहियूं। सभु अंदरि दॿिजी विया, आमदन विझी खाधो पीतो कोई असांखे ग़रीबनि खे ॾे। गवर्नमेंट खे अपील आहे असांजी वज़ीर आला सिंध खे, असांजा हीउ ज़ुल्म लॻो पियो, घर में अची पाणी बीठो, न असां निकिरी था सघूं, न असांजा ॿार, न बच्चा, न माल मतो। असांजो पाण ॾिसो था वञो, वीडियो भरियो वञो, ॾिसो असांजो माल मतो जेको आहे ॿधण जी जॻह कोन्हे, त किथे ॿधूं? कुझु बकरियूं मरी वियूं, कुझु जॻह ते मेहूं अंदरि ॿधियूं, घर में कमरे में ॿधियूं। कमरो ई असांजो हालात पानी केॾो बीठो आहे असांजे यूसी खोंबड़ी में। यूसी खोंबड़ी जी आवाम तमामु हींअर मजबूर आहे। कंहिं वटि दांग खणी वञे, मुख्तियार कार साहब, एसी साहब खे असांजी गुज़ारिश आहे, महिरबानी करे अची हिते ॾिसनि। ॻोठ असांजो त उन में पाणी बीह वियो आहे। रिलीफ कैंपूं असां रखियूं आहिनि। हिकिड़ी हिते मिडल स्कूल खोंबड़ी में आहे, ऐं ॿियो हिते हेल्थ सेंटर आहे जेको रोड ते असांजे खोंबड़ी ते में आहे। उन में रिलीफ कैंपूं हयूं अथऊं, उते माण्हू असां विहारिया आहिनि। ओस वारनि खे असां इहो ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त बाबा हिनखे फ़ौरन तव्हां इन असांखे तंबू ऐं खोराक जी ज़रूरत आहे, फ़ौरन त खोराक जी असांखे ज़रूरत आहे। ऐं उनखां पोइ जेके तंबू आहिनि या कागज़ आहिनि, रोडनि ते कुझु माण्हू वेही विया हलिया आहिनि, माल वग़ैरह ॿिया सम्झ त उहे कुझु मुआ आहिनि असांजे इलाइक़े में। घर तमामु असांजे इलाइक़े में घणो किरियो आहे। पाणी हिते तमामु घणी ॿोॾि जी सूरत हाल आहे। कैमरामैन आबिद गोरचानी सां गॾु फराज़ अली गोरचानी, धरती टीवी शुजाबाद।